पर जेके इदारा हिननि खे इस्तेमालु था कनि सियासी पंहिंजे उन्हनि खे साम्हूं रखे उन्हनि जी इंटरफेरेंस वरी ठाहे हाणे साम्हूं चारि मोबाइलियूं रेंजर्स जी गाॾियूं तव्हां अॼु कंहिंजे ख़िलाफ़ु कुझु लिखो हिननि जे या का फेसबुक ते कमेंट ॾियो तव्हांखे जो कंहिं इदारे जी ऑफिस में घुराए बेइज़्ज़तो कयो इन खां तव्हांखे सभु ज़ाहिर आहे ट्रायल कोर्ट जेका आहे सो इहा चौथी जज पहिरियों नौशरो फिरोज़ जे उहो जज वक़्तु असांखे बेल ॾिए त उहो उन्हनि खे क़बूल न आहे जेको जज केस हेॾे मोटाए सिर्फ़ु पंहिंजे ATC खां त उहो क़बूल न आहे वरी जंहिं वञूं हुन ते हाई कोर्ट में त उते बि साॻियो इहो किसो आहे की हिननि खे उहा शयूं पसंदि न ईंदियूं ऐं जेको जज हिननि खे पसंदि आहे असां त बीठा आहियूं माना सम्झो था तव्हां मुदाख़लत आहे मुदाख़लत इदारनि जी आहे बिल्कुलु आहे उन जे लाइ कंहिंखे दायो आहे तव्हां दाइण जी ज़रूरत ई कोन्हे मुड़ुसु माण्हू मोह ॾिबो आहे भले केरु बि हुजे मोह ॾिनो अथऊं ॾींदासीं कॾहिं बि कंहिं जे साम्हूं झुकंदासीं कोन भली केरु बि हुजे